इहा कथा मूंखे ॾाढी प्यारी लॻंदी आहे। इन जो सार इहो ई आहे कि हिकिड़ो ॾाढो ग़रीब माण्हू हूंदो, उनजो नालो हूंदो गंगू, सेवा कंदो। त उनखे कुझु माण्हू मज़ाक कंदा, तूं गुरू घर जी सेवा थो करे, तूं त ईअं लॻल पियो आहे। हा, कोई उनखे गंगू छा चवंदो, या कंहिं सेठ खे तव्हां छा चओ त सुठो लॻंदो, कंहिं ग़रीब खे चओ। जंहिंखे नेत्र हुजनि उनखे चओ तुंहिंजी अखियूं सुंदर आहिनि, ऐं जंहिंखे नेत्र न हुजनि उनखे तव्हां चवंदो तुंहिंजी अखियूं केॾी सुंदर आहिनि, त इहा त तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे। ते कॾहिं उनखे गंगू शाह चवण वारा माण्हू त चरण पियो दॿाए सतगुरनि जा, ऐं दॿाईंदे दॿाईंदे अखियुनि मां आंसू अची विया। चओ हरे राम, ऐं पेर दॿाए पियो त सतगुरनि बि चयो हा भाई गंगू शाह कहिड़ो हाल आहे, सतगुरनि बि ईअं चयो गंगू शाह, त अखियुनि मां आंसू वेही करे सतगुरनि जे चरणनि ते किरी पियो। ईअं आहे न। गुरु अमरदास साहिब, गुरु अमरदास महाराज जन महसूस कयो त जल, अरे गंगू तू रोए तो, सच्चे पातशाह सॼी दुनिया त मुंहिंजी मजाक उॾाईंदी आहे, तव्हां बि मजाक था कयो, तव्हां बि मूंखे गंगू न चई करे गंगू छा था चओ। अरे सतगुरनि जा नेण भरिजी आया, और ख़बर तो छा चऊं, चई गंगू अगर अज सां तोखे शाह चयो आहे त सुभाणे तूं पक शाह बणंदे ॾिसां। तो एॾी संपत्ति हूंदी, तूं 1000 माण्हुनि खे खाराए सघंदे, 1000 माण्हुनि जो तूं पालन करे सघंदे, सेवा करे सघंदे, तोखे भगवान एॾी बरकत ॾींदो। ख़ुशि थियो ॾाढो, ऐं वाकई समय गुज़रियो, जाते हथ विझे मिट्टी सोन बणिजी वञे, ऐं गंगू शाह बणिजी वियो। हा हा, धीरे धीरे गंगूअ खे हाणे माण्हू कोई गंगू नथो चए, पोइ गंगाराम ते आया, साईं गंगाराम, श्री गंगाराम, पोइ वरी सेठ गंगाराम, पोइ वरी चवण लॻा गंगू शाह। सतगुरनि जा वचन सचा थी विया, पर गंगूअ जो पेर अटकी पियो। हाणे धन वधीक आयो त गुरुनि ॾे केरु वञे, ईअं थींदो बि आहे। कचा माण्हू छनजी वेंदा आहिनि, जे चांहि छाणींदा आहियूं त खीर हेठि हली वेंदो आहे चांहि, ऐं पती छनजी वेंदी आहे, तीअं कचा माण्हू ईअं चांहि पती वांगुरु छनजी ॿाहिरि थी वेंदा आहिनि, थोरो सो फ़ाइदो न पचाए सघंदा आहिनि। हाणे उन दरबार साहिबु अचणु बंदि कयो, सत्संग कीर्तन बंदि कयो, रोज़ु 2 टाइम अचण वारो हफ़्ते में 1 ॾींहुं अचे, 15 ॾींहं में 1 ॾींहुं अचे, पोइ साल में अचे परावन वांगुरु, परियनि वांगुरु जेके परते रहंदा आहिनि। हिकु ॾींहुं कंहिं ग़रीब ब्राह्मण जे घर में न्याणी जी शादी ही, सतगुरनि वटि आयो, चई बाबा तव्हां मदद कयो। सतगुरनि चयो भाई असां त संत आहियूं, कोई सेठ थोरी न आहियूं कि असां हिते धन रखंदा आहियूं, समाज सेवा त समाज खां वञी घुर न। चई बाबा मां तव्हांखे नथो चवां, तव्हांजो हिकिड़ो शिष्य आहे, हा तव्हांखे मञींदो आहे, तव्हांजे दरबार ईंदो आहे, उहो त करोड़पति थी वियो आहे हिन ज़माने जे अनुसार। अच्छा केरु, चई हो गंगू शाह। चई अरे गंगू, हा हा, अरे हो त 10 ॼाणनि जी शादी कराए छॾींदो। हेॾे खणी आ कागज़, चिठी लिखियऊं सतगुरनि त प्यारा गंगू, हे ग़रीब ब्राह्मण चई थो हिनखे 500 रुपया ॾिजां, यानी हिन ज़माने जा ईअं सम्झो 50,000 या 5 लख सम्झो, जेको करोड़पति आहे उन लाइ 5 लख कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हिनखे तूं 500 रुपया ॾिजां, ठीकु आहे। हेठों पंहिंजो नालो लिखियऊं, हे गुरु नानक जे दर जो सेवक थो अचे। हाणे चिठी खणी हलियो महाराज, हुनजो पढ़ी, हाणे हुनजे अंदरि एॾो अभिमान अहंकार अची वियो, हाणे पाण खे गंगू थोरी पियो सम्झे, पर सतगुरनि जे लाइ, माता पिता जे लाइ त असां उहो ई आहियूं। चिठी पढ़ी गंगू, हिते ई बाहि लॻी वई। वरी पढ़ी 500 रुपया ग़रीब ब्राह्मण खे ॾिजां, वीचारे खे न उनखे जल पीआरे, न उनखे प्रसाद खाराई, न उनजो सम्मान कई। चई छा हिते कोई पैसा बढ़जनि था पिया, तव्हां मज़ाक सम्झी विया? 500 रुपया कंहिंखे चइबो आहे? शादी जो पूरो ख़र्च मुंहिंजे सिर ते, कुझु कोन्हे वञो तव्हां वापसि वञो, वापसि मोकिले छॾियो। पोइ वीचारो ब्राह्मण देवता रोई करे अची करे गुरुनि वटि पहुतो। चई भाई तुंहिंजी मदद थी वई? चई गुरु जी कहिड़ी मदद थी, हुन त मूंखे ॾाढो अपमानित करे घटि वधि ॻाल्हाए कढी छॾियो, 1 रुपयो बि न ॾिनो। हलो ठीकु आहे, कुझु त ॾियां, कुझु बि न ॾिनई। ओहो, सतगुरु अमरदास साहिब जन जे मुख मां निकिरी वियो, अरे गंगू तूं गुरुनि जी कृपा गुरु नानक जी पचाए न सघी, तूं छाजो शाह बणियो? अरे वञ तूं वापसि गंगू बणिजी वञ। हरे राम। हा हा, ॾींहं बदिलजी विया। ॾाढी लंबी कथा आहे। हाणे त सोन खे हथु रखे त मिटी थी वई। कई कारोबार नुक़सान जे मथां नुक़सान, एॾा नुक़सान पिया कि छा चइजे। चओ हरे राम।
सतगुरुनि चयो हिनखे असांजे साम्हूं न अचणु ॾिजो, हिन जो असां मुंहुं नथा ॾिसणु चाहियूं, कॾहिं साम्हूं न अचे, साम्हूं अचे त सेवादारी भॼाए कढनि। हाणे अहिड़ी नौबत थी वई कि दरबार में लंगर अची उते जेको प्रसाद बणजंदो उते अची खाईंदो। हिकु ॾींहुं जीअं तीअं बची करे चरणनि ते किरी पियो गुरु अमरदास महाराज जन जे, रोअण लॻो, चई बाबा ग़लती त कई आहे, अपराध कयो आहे, लेकिन अगरि असां अपराध न कयूं त तव्हांखे बख़्शनहार केरु चवंदो, कृपा कयो। अॼु खां मुंहिंजी तौबा, मुंहिंजे सदा सदा तौबा कि अॼु खां मां कॾहिं अहंकार न कंदुमि, अभिमान न कंदुमि। वरी दया अची वई, सतगुरनि वरी उनखे आशीर्वाद ॾिनी, वरी गंगू धनवान बणिजी। चओ हरे राम।